अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा उन में वाक़ई हाणे मूसा खे दरिया खान वारा रोके वठंदा या मोटी ईंदो हू नवाब खान जा माण्हू यानी हाशू वारनि सां उनजो जहिड़ो थींदो। छा हाणे हाकिमज़ादी जा पोल पधरा थींदा यानी जेका हुन कमु कया आहिनि। छा ईअं सजावल खान जी घरवारी जेको ॿुधी हुई कननि सां हू सजावल खे ॿुधाईंदी सजावल इन ॻाल्हि ते यकीन कंदो। छा लाला भी फासी वेंदो इन चक्कर में जेको प्रोमो में तव्हां ॾिठो लाला खे सजावल खान ॿुधाए रहियो त बाज़ शिकार शिकरो वग़ैरह गुजारतूं ॾिए पियो ये कंहिंखे ॾिए पियो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो थी सघे त असांजो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त हाकिमज़ादी जेका ॻाल्हियूं करे पई उन टाइम सजावल खान जी घरवारी ॿुधी हली वई उन में सजावल खान के ॿुधाईंदी नेक्स्ट एपिसोड में। सजावल खान खे इहो बि ॿुधाईंदी लाला बि इन शइ में ॿधियलु आहे। छो त लाला जो नालो बि खणे पई हाकिमज़ादी त लाला मूंसां ॿधियलु आहे उनजी माउ जे साम्हूं। हाणे हू नवाब खां सजावल उताक ते लाला जे साम्हूं ॿुधाईंदो अहिड़ा गुजारतूं हणंदो लाला खे दिलि में धक लॻंदो त हीअ ॻाल्हि मूं ॾे मोटे थी। अहिड़े हिसाब सां हू पंहिंजे दुश्मन खे वाज़ा करणु चाहे थो। सजावल खान सम्झी वियो आहे त घर जेको सारा मारिजी वई इन में हाकिमज़ादी ऐं लाला जो हथ आहे। लाला जो हथ त न हुयो लेकिन हाकिमज़ादी जे करे हू बि बदनाम थी वियो। ऐं मूसा खे मारण जे लाइ हाशू हाणे अञा पोयां हूंदो लेकिन पहिरियां हू मीर खे मारण जी कोशिशि कंदो लेकिन मीर इन्हनि खे सम्झी चुको आहे होशियारु थी चुको आहे इनखे हथ हाणे कान ईंदो एतिरो जल्दी। ऐं दरिया खान वारा मूसा खे रोके वठंदा ऐं वापसि न वञणु ॾींदा। उन ख़बर पइजी चुकी आहे बख़्शल जे ज़रिए जीअं हुते वेंदो त वरी जहिड़ो थींदो त वरी फ़ैसिलो कान थींदो ऐं फ़ैसिलो हिन खे कीअं बि करे करिणो आहे। अहिड़े हिसाब सां मूसा खे हक़ीक़त न ॿुधाईंदा। मूसा वरी बि पुछंदो त ॻाल्हि छा आहे। दरिया खान वारा ॻाल्हि टाल मटोल कंदा मूसा खे न ॿुधाईंदा त नवाब खान तुंहिंजे घर में वञी करे शैतानी कई आहे। अहिड़े हिसाब सां नवाब खान जो फ़िलहालु इहो ख़्वाबु अधूरो रहंदो मूसा खे या मीर खे मारण वारो। बाक़ी हिकु ॿ किस्तनि जे अंदरि वरी शुरूआति थींदी।